डायरेक्टर सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी लाड़काणो रीजन सैयद सफदर अली शाह सरप्राइज़ विजिट ते करमपुर हायर सेकेंडरी स्कूल पहुतो। प्रिंसिपल हायर सेकेंडरी स्कूल करमपुर उस्ताद नियालदीन मलिक डायरेक्टर के हायर सेकेंडरी स्कूल करमपुर जो क्लास टू क्लास विजिट पिणु करायो। सैयद सफदर अली शाह उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल सां गॾोगॾु हर क्लास जे शागिर्दनि खां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जे सब्जेक्टनि बाबति सवाल जवाब कया ऐं फेयर नोटबुक पिणु चकासिया। डायरेक्टर एजुकेशन सैयद सफदर अली शाह करमपुर हायर सेकेंडरी स्कूल जे सरप्राइज़िंग विजिट दौरान स्कूल जे तदरीसी अमल तोड़े उस्तादनि ऐं शागिर्दनि जे तालीमी कम ते बहितर नमूने मुतफ़िक़ ऐं मुतमिन पिणु थियो।